जी हाँ, तैयार थी वञो। वक्त अची वियो आहे हाणे दुनिया खे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधायूं त पाकिस्तानी शाहीननि जो को बि मट नाहे। बेमिसाल महारत ऐं बेमिसाल जज़्बे सां गॾु बिजलीअ जी रफ़्तार, पाक फ़ौज जा बहादुर वेढ़ाक, पाकिस्तानी फ़िज़ाउनि जा शाहीन पंहिंजे JF-17 थंडर ब्लॉक 3 की जहाज़नि सां दुनिया जे वॾियुनि फ़िज़ाई क़ुवतुनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए पंहिंजी जंगी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। मल्टी नेशनल फ़िज़ाई जंगी मश्क़ स्पायर्स ऑफ विक्ट्री 2025 में ॿियनि मुल्कनि जे हवाई फ़ौजुनि सां गॾु पाकिस्तान जी हवाई ताक़त, महारत ऐं जंगी तयारीअ जो सबूत आहे। पाकिस्तानी हवाई फ़ौज जे JF-17 थंडर ब्लॉक 3 जंगी जहाज़ सऊदी हवाउनि में घन गरज सां नॉन स्टॉप उॾाम कंदे पहुता ऐं जंगी जहाज़नि कामयाबीअ सां हवा में तेल भरण जी कामयाब मश्क़ जो पिणु मुज़ाहिरो कयो, जेको JF-17 ब्लॉक 3 जी जदीद टेक्नोलॉजी डिघे फ़ासिले ताईं जंगी ऑपरेशन्स खे मुमकिन बणाइण जी गैर मामूली सलाहियतुनि खे दुनिया आॾो उजागर करे थो। पर JF-17 ब्लॉक 3 जी बहितरीन कारकर्दगी पिणु ॾेखारे थी जेका हिन खे आलमी सतह ते जदीद जंगी जहाज़नि में शुमार करे थी। पाकिस्तानी शाहीननि हिकु दफ़ो ॿीहर साबित कयो आहे त हू हवा में हर क़िस्म जे चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ तयार आहे। JF-17 थंडर जदीद जंगी सलाहियतुनि जो हामिल जहाज़ आहे, जंहिंमें AESA रेडार ऐं डिघी रेंज BVR मिज़ाइल सां भरियल आहे। पाकिस्तानी हवाई फ़ौज जा माहिर पायलट मुख़्तलिफ़ क़िस्म जे जदीद जंगी जहाज़नि जे मुक़ाबले में पंहिंजी बहितरीन जंगी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कंदा। उन मश्क़ में सऊदी अरब, पाकिस्तान, बहरैन, फ्रांस, यूनान, क़तर, मुत्तहिदा अरब इमारात, बरतानिया ऐं अमेरिका जहिड़नि वॾनि मुल्कनि जा जंगी जहाज़ बि हिसो वठी रहिया आहिनि। इहा मश्क़ न रुगो फ़िज़ाई क़ुवतुनि जे जंगी सलाहियतुनि खे जांचण जो मौक़ो फ़राहम करे थी, पर आलमी सतह ते पाक फ़िज़ाई क़ुवतुनि जी सलाहियतुनि खे ज़ाहिर करण जो बि बहितरीन प्लेटफॉर्म पिणु आहे। पाक फ़िज़ाईअ जा पायलट JF-17 थंडर जी ताक़त सां लैस हिकु दफ़ो वरी दुनिया जे वॾनि फ़िज़ाई क़ुवतुनि जे साम्हूं पाण खे निर्वार करे रहिया आहिनि। रॉयल सऊदी एयरफोर्स हिन साल स्पायर्स ऑफ विक्ट्री जे 5 दौर जी मश्क़ुनि खे अरेंज करे रही आहे। हीअ हिकु अहम संगे मील आहे जंहिंमें हवाई ताक़त जे इस्तेमाल में वधंदड़ पेचीदगी, जदीद टेक्नोलॉजी जी तरक़ीअ जो माहौल आहे। हीअ मश्क़ हवाई फ़ौजुनि जे विच में सहकार, जंगी सलाहियतुनि ऐं गॾियल हवाई दिफ़ाई चैलेंजनि खे मुंहुं ॾियण जी तयारीअ खे बहितर बणाइण जो हिकु बहितरीन मौक़ो फ़राहम करे थी। रॉयल सऊदी एयरफोर्स जे अॻुवाणीअ में थींदड़ हीअ मश्क़ मुस्तक़बिल जे जंगी तयारियुनि ऐं आलमी हवाई क़ुवतुनि जे विच में बहितरीन ताउन खे यकीनी बणाइण लाइ हिकु अहम मौक़ो आहे। इहा मश्क़ बैन अल-अक़वामी सतह ते हिकु प्लेटफॉर्म फ़राहम करे थी, जिते टेक्नोलॉजी जी तरक़ी ऐं जंगी हिकमत अमली खे गॾु करे ईंदड़ दिफ़ाई चैलेंजनि खे मुंहुं ॾियण लाइ गॾियल क़ुवतुनि खे तयारु करण जो मौक़ो मिली रहियो आहे। पाक हवाई फ़ौज जो दस्तो स्पायर्स ऑफ विक्ट्री 2025 में पंहिंजी शमूलियत सां न रुगो पाकिस्तान जी फ़िज़ाई बरतरी खे नुमाया करे रहियो आहे, पर इलाक़ाई ऐं बैन अल-अक़वामी दिफ़ाई ताउन लाइ पंहिंजे मज़बूत अज़्म जो इज़हार बि करे रहियो आहे। हिन मश्क़ में पाक फ़िज़ाई फ़ौज जी शमूलियत उन ॻाल्हि जो सबूत आहे त पाकिस्तान एयरफोर्स जंगी माहौल में दुनिया जी आला फ़िज़ाई क़ुवतुनि सां गॾिजी कमु करण जी सलाहियत रखे थो। पाक फ़िज़ाईअ जा शाहीन हिकु दफ़ो ॿीहर दुनिया खे ॿुधाए रहिया आहिनि त हू हर महाज़ ते मौजूदु ऐं तयारु आहिनि, आलमी दिफ़ाई ताउन लाइ पुरअज़्म आहिनि ऐं पंहिंजी बरतरी साबित करण जे लाइ पुरजोश आहिनि।